इन सिस्टम में ॾिसो न हिकिड़ी जे हिन अधी चई त उहो केस तां हथ खणी वई उन जा सबब कहिड़ा आहिनि उहो सिर्फ़ु असां इहे त जीअं असांखे इहो चई थो बाबा बसि खून माफ़ कबा आहिनि तॾहिं ते दुश्मन हलियो ईंदो आहे त तॾहिं बि उहो माफ़ कयो वेंदो आहे हीअ जेके असांजे जेके ग़लति जेके रीतूं रस्मूं आहिनि उन्हनि जेकर असां उन्हनि खे सम्झायूं त बाबा ठीकु आहे हीउ केस त अदालत में हलियो वकील बि थिया कोर्ट में केस बि अची वियो पर जेके ॿई केसिस जेके धुरियूं आहिनि उहे पाण में हिकु धुर थी थियूं वञनि त केस त छुटो पर मां सम्झां थी त जेकर हू माना उनखे इहा ॻाल्हि सम्झाई वञे या असां सिंधाणी तरीक़े उन्हनि खे पाण ख़ुदि चयो आहे असां पाण वियाऊं किननि ते त बाबा तव्हां भली तव्हांजा जेके वॾेरा आहिनि के तव्हां सां जेकर नाइंसाफ़ी थी आहे तव्हां आवाज़ उथारियो आहे त असां तव्हां सां गॾु हूं ऐं तव्हांजे हर मामले में तव्हांखे यकीन था ॾियनि त तव्हांजे आख़िरी क़दमनि ताईं सिंधाणी तरीक़े तव्हां सां साथ ॾींदी वरी बि उहो इन ई माशरे में ॾिनल आहिनि त बाबा रहणो त असांखे हिन ई समाज में आहे ऐं ज़ाहिर आहे जेके ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा आहिनि जिन खे हिकिड़े वेले जी वसियत कान हूंदी कंहिं वॾेरे जे पुठियां पियल आहिनि त हू पाण वरी बि इहो सुवाल थो थिए त हीउ जागीरदार जेको सिस्टम आहिनि ऐं हीअ हथ वठी ईंदा आहिनि कॾहिं भला असां इहो ठीकु आहे असां त इहो चऊं त बाबा कारोकारी जा रस्म पर कॾहिं कंहिं वॾेरे जी छोकिरी कारी करे न मारी वई आहे तव्हां पाण ॾसियो उन्हनि जी छोकिरियूं यूनिवर्सिटियुनि में मतिलबु त हिकिड़ी का बि कारी हिकिड़ो त मुंहिंजो सुवाल इहो न आहे कतई न आहे त हू कारी असां त हुनजे ख़िलाफ़ आहियूं चाहे हू वॾेरे जी छोकिरी हुजे या के ज़ाहिर आहे त हू मज़लूम त थी न औरत पर असांजी अक्सरियत जेका ॿारहड़ी में आहे त हुननि हिकिड़ो असांखे अहिड़ो हथ राधू हिकिड़ो सिस्टम ॾेई छॾियो आहे त बाबा कुझु बि न आहे करिणो भली खणी तव्हां इहे डेम जा मसइला या ॿिया के तालीम खे छॾियो तव्हां उनखे पासे रखियो पर जेके असांजा हुकूक जेके आहिनि बुनियादी हक़ आहिनि असां तालीम खां महरूम औरत ॿारहड़ी में वञो तालीम स्कूल आहिनि जेकर टीचर आहे त उते वरी उताकूं लॻी पिया आहिनि उन ते छो नथी खणे असां पाण सिंधाणी तरीक़े विया हाणे पीर मज़हर हक़ खे मूं पाण चयो आहे उन दवा कई त बाबा सिंध में असां हेतिरा स्कूल मूं हुनखे चयो तव्हां अचो मूंसां गॾु अचो तव्हां अॼु बि ॾिसो दादू ज़िले जा स्कूल इलाही बंदि आहिनि ऐं तव्हां कहिड़ी दवा सां था चओ उहो त सिहत जे हवाले सां इहो आहे लोड़े औरत थी अदा ॿुधो लोड़े औरत थी ऐं हॉस्पिटलनि जी इहा ई सूरत हाल आहे केनशा में ॾिसो ही बोर्ड जो जेको दौरान थियो हुननि जी इहे वॾेरा पंहिंजे रुगो माल में पूरा आहिनि जेको नुक़सानु थियो आहे ग़रीब मिसकिन जो थियो आहे न वॾेरनि जो त कोन थियो आहे ऐं सिंधाणी तरीक़े हुन में रोल कयो आहे मां पाण ख़ुदि तव्हां ॾिसो हली असांजी टेस्टूं आहिनि जेके घर घर माण्हुनि खां अपील कई आहे की तव्हां रुपए बि मिलियो आहे त उन्हनि जे लाइ कई आहे जिदोजहद कई आहे ऐं हर मामले में सिंधाणी तरीक़े पर उन हंध ते कहिड़ी ॿी का आई आहे भेण का बि MP अचे कलसूम चांडियो हुजे शजीला लिगारीअ जे ॻोठ जो इहो वाक़ियो थियो ज़ुलेखा लिगारी जो असांखे त उहे कोन आयूं नज़र तहरीकूं आहिनि वॾेरनि जी औरतुनि लाइ बि पाण खे वेणो पवंदो पाण जेके ग़रीब औरतूं आहियूं उहे वञी थोरो साहु खणी सघूं था उहो त अंदरि ई मरियो वञे असां त उन्हनि सां चऊं था बाबा निकिरो ही साथ ॾियो पर वरी जेको ग़लति असांखे सिस्टम आहे जेसीं ताणी मां सम्झां थी त ही जेसि ताणी सिस्टम न मटाईंदासीं न तेसीं ताणी जेका आदि ॻाल्हि कई त कारोकारी संग चटी इहे ॿिया जेके मामला थियनि था जे कुझु रस्मूं आहिनि क़ुरान सां शादी वारो मामलो त हाणे शायदि पुराणो थी वियो हाणे शायदि कोन्हे अहिड़ो पर उन जे हवाले सां जेके कानून आहिनि उहे कानून मुयसर कोन आहिनि उन्हनि कानून में तब्दीली थियणु खपे उन लाइ बि जदोजहद नज़र कोन थी अचे न उन लाइ आवाज़ उथारियोसीं तव्हां जेको इहे कारोकारी जो बिल पास कयो असेंबली में असां आवाज़ उथारियोसीं 2 ॾींहं 2 महीना खनि अॻु में ई चयो वियो त असां बिल पास करे छॾियो आहे जशन त एनजीओ वारनि मल्हायो त इहो असां बिल पास करायो एनजीओ वारा त खामखां में टंग हणाईंदा न कमु हिकिड़े जो चवंदा आहिनि न कमु हिकिड़े जो चवंदा एनजीओ वारनि जो कमु हूंदो पर मेन कमु त जे माण्हुनि जो हूंदो उहे कंदा न एनजीओ वारा चवंदा की न असां हाणे सिंधाणी तरीक़ो ई कारोकारी जो बिल पास कराए एनजीओ वारा चइबो असां बिल पास कराया आहियूं ब्रेक जो ऐं नाज़रीन असांजे ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो अचूं था नंढड़ी साई खां पोइ